बे न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। घोंसपुर का खबर शामिल कई पिया जमील अहमद निंदवानी की रिपोर्ट मुताबिक घोंसपुर जमाल पुलिस थाने के हद गोठ इसाक निंदवानी में कार ऐं तकरार सां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान फायरिंग में 50 वरनि जो अली मोहम्मद निंदवानी क्लाशनकोफ जा बस्ट लगण सबब जख्मी थी पियो, जैसे इलाज लाइ अस्पताल मुंतकिल किया वियो, जिते हू जख्मनि जा सूर न सहंदे दम धनी हवाले करे छॾियो। जॾहिं त ॿियो नौजवान रज़ा मोहम्मद निंदवानी जख्मी थी पियो, जंहिंखे इलाज लाइ अस्पताल मुंतकिल किया वियो। फायरिंग सबब इलाके में खौफो हिरास पखिड़िजी वियो। राब्तो करण ते जमाल पुलिस इंतजामिया ॿुधायो त कार ऐं तकरार तां फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। इतला बात पहुची जख्मी रज़ा मोहम्मद निंदवानी खे अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे, जॾहिं त 50 वरनि जे अली मोहम्मद निंदवानी जो लाश पिणु हथिकियो आहे, जंहिंखे ज़रूरी कार्रवाई लाइ करमपुर अस्पताल मुंतकिल कियो आहे, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो।